हैदराबाद के 19 इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन लागू किया वियो आहे। उन हवाले से वधीक तफ़सील मालूम कंदासीं मराठी टीवी न्यूज़ के रिपोर्टर सलीम मलाह खान। जी सलीम, वधीक अपडेट कजो। कोरोना के केसिस आहिनि उन्हनि में कंहिं क़िस्म जी का बि घटिताई न थी सघी आहे। उन खां पोइ हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वधीक जेके 19 इलाइक़ा आहिनि उन्हनि में लॉकडाउन कयो वियो आहे। जिन इलाइक़नि में लॉकडाउन कयो वियो आहे उहो 7 यूनियन काउंसिल जा 19 इलाइक़ा आहिनि। 4 मई यानी अॼु जेको आहे सुबुह जो 9 वॻे खां 12 मई 2021 ताईं जेको आहे ही 9 ॾींहं स्मार्ट लॉकडाउन जारी रहंदो। तालुके सिटी यूनियन काउंसिल 3 में जेके इलाइक़ा उन्हनि में दादन शाह, सरफराज कॉलोनी, यूसी सिटी 3 जे इलाइक़े खोखर मोला, गाॾी खाता, हैदर चौक में जेको स्मार्ट लॉकडाउन लागू कयो वियो आहे। तालका लतीफ़ाबाद जे यूनियन काउंसिल नंबर 1 जे इलाइक़े जीवार कॉलोनी, यूनियन काउंसिल लतीफ़ाबाद 6 जे इलाइक़ा बि शामिल आहिनि। ऐं इन खां अलावा यूनिट 10 ब्लॉक सी एंड डी, इन खां अलावा रबी अवल चौक, कमर्शियल एरिया, यूनियन काउंसिल 12 जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि। इन खां अलावा बरकत भाई टाउन, इस्माइल ॻोठ ऐं ॿिया इलाइक़ा बि शामिल आहिनि। जॾहिं त तालका कासमाबाद जी यूनियन काउंसिल नंबर 1 में जेको आहे स्मार्ट लॉकडाउन लागू कयो वियो आहे, जिन में मेमन सोसाइटी, अनवर विलास ऐं ॿिया इलाइक़ा शामिल आहिनि। जी सलीम, अव्हां जी महिरबानी।